शहदादकोट की शहरी एक महंगाई तो दूसरी बेरोजगारी के बायस ज़हनी मरीज बन चुके हैं और शहरियों के इस दौरे अज़ाब में मुब्तला होने की वजह से वो अपना ठीक से पेट पाल भी नहीं सकते। मौजूदा हुक्मरानों की वजह से शहरी इंतहाई मायूस हैं। हाणे इहा मांग अहिड़ी थी वई आहे, अञा हिकु खां ॿीणी जेके रेट दुकाननि ते हलनि था त उन्हनि वटि वञनि त दुकान खां लाहे था फिटी कनि। बसर बटालू भी महंगा, टमाटर भी महंगो, सब्जी में भी का शइ भी सस्ता भी कोन्हे को। ये अलाए कहिड़ी गवर्नमेंट आहे, सम्झ में का अचे ई नथो। पेट्रोल त एतिरो महांगो करे छॾियो अथऊं जो हाणे माण्हू साइकिल वठण लाइ तयारु आहिनि, मोटरसाइकिलियूं जेके बि शयूं आहिनि सभु खपाइण लाइ तयारु आहिनि। एॾी महांगाई करे छॾी अथऊं वेंदी जो ग़रीब माण्हू माना ज़हर बि वठी न खाई सघंदो। एॾी महांगाई करे छॾी अथऊं जो हर हिकु इंसानु परेशान आहे। वॾे खां वॾो सरमाएदार या नंढे खां नंढो ग़रीब सभु परेशान आहिनि। सरमाएदार पंहिंजी इन्वेस्ट करण लाइ परेशान आहे, ग़रीब पंहिंजे खाइण लाइ परेशान आहे। निगरान असां मुतालबो था कयूं त वधि खां वधि सस्ताइब करे, वधि खां वधि रियायत ॾे अवाम खे, वधि खां वधि ग़रीब खे रिलीफ ॾे। असांखे जेको आहे सो अटो सस्तो खपे, असांखे जेको आहे सो गैस सस्तो खपे, असांखे दाल सस्ती खपे। घटि में घटि गवर्नमेंट इहे शयूं जेके आहिनि सो घटि करे त जेको आहे सो ग़रीब जो जीअण जो जेको आहे आजपो थी पवे। बाक़ी वॾी ॻाल्हि इहा आहे त गवर्नमेंट खे इहो बि नथो सिर्फ़ु ऐलान था करे छॾनि। ऐलान करण खां पोइ उन ते कंहिं बि क़िस्म जो को अमल न ऐलान करे या बजट पेश करे ईअं ख़ामोश थी था वञनि। उन ते करे अमल जी त का ॻाल्हि कनि त DC खे प्रेशराइज़ कनि त भई हिन वक़्तु जेको आहे सो गेह कीअं थो हले पियो, चांवर। यकीन कयो सर, तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त 700 रुपया मज़ूरी, 700 मज़ूरी मां हज़ारनि जी तव्हां चांहि पीओ था पिया। घटि में घटि इहो त ग़रीबनि जे लाइ सोचो त भई 700 में हू करे छा। जॾहिं त गेह जी क़ीमत जॾहिं हिन महिल टैक्स ख़तमु थी आहे त गेह खे जेको आहे पुराणे रेट में अचणु खपे। त दुकानदारनि सां तव्हां ॻाल्हायो, दुकानदार चवनि भी था हेठि लहो। वश न्यूज़ से बात करते हुए शहरियों का मजीद कहना था कि हुक्मरानों की गलत पॉलिसियों ने शहरियों को खुदकुशी के दहाने पहुँचा दिया है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शहदादकोट।